सिंध जो सुरीलो रागी अलण फ़क़ीर। अलण फ़क़ीर जो असल नालो अली बख्श हो। मशहूर सिंधी लोक गुलूकार आहे। हू सूफ़ियाना कलाम गाईंदो हो। हू 1932 ईस्वी में आमरे शहर जामशोरो में पैदा थियो। एक गानो मोहम्मद अली शैकी सां गॾु ॻायईं जेको ॾाढो मशहूर थियो। हिन गाने जा बोल ही हुआ, तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दरिया की लहरों से क्या डरना। साल 1980 ईस्वी में हिन के सदारती तमगो मिलियो। 4 जुलाई 2000 ईस्वी में फौत थियो। हिन जो हिक मिली नगमो इतनी बड़ी जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया, उहो बि ॾाढो मशहूर थियो। अलण फ़क़ीर सिंधी ज़बान जो नामे वारो फ़नकार थी गुज़रियो, जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं शेख अयाज़ जी वाई अहिड़ी अंदाज़ में ॻाई जो जंहिं हिन फ़क़ीर के अमर करे छॾियो। अलण फ़क़ीर सिंध जो यगानो फ़नकार हो। हिन यकतारे ते केतिरियूं वायूं ॻाए ॾे तोड़े परॾे में पंहिंजो नालो रोशन कयो। लिबास में हिन जो ख़ासि अंदाज़ पसंदि कयो वेंदो हो।